में जाके पाकिस्तान अफगानिस्तान सॼी दुनिया जी लोध जेका ज़लील तर माण्हुनि जी जंहिंजी कठे करे दुनिया खे ॿुधायूं त किनी मख़लूक आहे, मासूमियत ई कातिल मख़लूक आहे। उन ग्वांतोनामो बे, उन अबू ग़ुरैब ऐं इहे जेके दहशतगर्द तंज़ीमूं आहिनि जंहिंमें क़ाइदा धूड़ छाई, उन्हनि खां असां विथीर पिया थी चवंदा हुआ असां सिंधी कुञूं। असांजो को हिकिड़ो नालो ॾेखारियो अबू ग़ुरैब, असांजो को ॿुधायो जेको ग्वांतोनामो में कंहिं जॻह ते असांजो नालो हुजे। असां त न आहे भाउ, असां बिल्कुलु निमाज़ूं पढ़ूं था, असां रोज़ा रखंदा पोइ लॻी असां बैत जे ॻाल्हि लतीफ़ ते कयूं, जेको चए थो पियो त न भेल ईअं त मां हिकिड़ी सुञाणप आहे असांजी लतीफ़। शाह जो रिसालो असांजो दुनिया जे मार्केट जो हिकिड़ो वॾे में वॾी हिकिड़ी असांजी सनत आहे जेका असां ॾेई सघूं था। हे आहे असां हिन जा गार्जियन, असां हिन जा पुठ ते बीठल असां उहा नस्ल आहियूं। टियों, ॿोली, जंहिं ॿोलीअ ते हींअर दुनिया जा वॾे में वॾा फ़लसफ़ी, दुनिया जा वॾे में वॾा साइंसदान ॿोलीअ जा जेके दुनिया जे ॿोलियुनि जा ॿिज पाड़ूं कढी चवनि था त इहा ॿोली आई त इहा किथां आई। इहा जेका अंग्रेज़ी आहे जंहिंजी बीह ते हिन जॻह ते बीठी आहे त इन अंग्रेज़ीअ में ॿिज, पाड़ में विधल कलर, भाण कहिड़ियुनि कहिड़ियुनि ॿोलियुनि में आहे त उहो सॼी दुनिया जा हींअर बर्ड बाकास जेके ॿोलीदान आहिनि उहे था पिया चवनि त का पुराणी इंडो ॿोली हुई जंहिं ॾिनो रत सत धरतीअ जे ॿोलियुनि खे। इंडो, प्रोटो इंडो, इंडो त ख़ुदाई चङाई पंहिंजे मां फ्रैंक थी ॻाल्हाईंदुसि, मां सम्झां त पाण में हिकिड़ो क्लास वारे माहौल खे छॾे करे हीअं कचहरी करे सघूं था। इहो यूनानियुनि असांजे मथां थोरो कयो, बल्कि थोरो न कयो, पलांदो ॻाढ़ियो, जेको सिंधियुनि हुननि जो नालो यूनान रखियो। इहो तव्हांखे ॿुधी हैरत थी। सॼी दुनिया जो अदब पढ़ो, सॼी दुनिया जे ॿोलियुनि में यूनान मुल्क जो तव्हां नालो ॾिसो, हर जॻह ते ग्रीक मिलंदो। यूनान किथे आहे? पंहिंजे खिते, पंहिंजो खितो। अॼु खां 5000 साल 6000 साल ओ मोहन दड़े जो बर्ड बाकास जॾहिं कदु हूंदो हुओ, उन वक़्त जा माण्हू जॾहिं ॾेसार में पंहिंजो माल खणी वेंदा, वापारी हूंदा, सिंधी वर्कीअ खां पोइ तव्हांजी थो पियो मां ॻाल्हि कयां, त हुननि वटि जॾहिं अयाशीअ जो प्रोग्राम हूंदो, ठाठ हूंदी, क्लबूं घुमण वेंदा, पंहिंजो सभु अंदरियूं ज़रूरतूं पूरियूं करण वेंदा, त अथीन्स गज़ब जो उनखे मुल्क मिलंदो हो, जीअं अॼु जो वॾेरो हीरा मंडीअ वेंदो। इहो सोशोलॉजिकल थो ॿुधायांव, एंथ्रोपोलॉजिकल थो पियो ॿुधायां। पोइ हेॾे हितां जे माण्हुनि हुनजो नालो रखियो सदा युआण, जेको सदा ई जवान रहे। यूनान मां मर्द आहे जेको सदा सुहागण, जेको पाण काविश में पढ़ंदा आहियूं, फलाणी जाते छापो जो सदा सुहागण। इहो सिंधी ॿोलीअ पुराणो लफ़्ज़ आहे, सदा ई ठहक ईअं नौजवान लॻो पियो। इहो असां हुनखे गार ॾिनी, लक़ब ॾिनो, जेको बि कयो, पर हुननि पाण सां घटि कोन कयो। सिंध हटाए इंड थी वियो, ऐं इहा इंड जी लानत अहिड़ी लॻी वई जो दुनिया जा हिन में इंडोनेशिया हुजे, वेस्ट इंडियन हुजे, रेड इंडियन हुजनि, या न इंड न हुजे हा न, त पोइ इहो सदाइजी विया त इहा सिंधोनेशिया आहे। ॾिसो सुञाणपनि खे धक केॾा था रस। इंड पूरी दुनिया में किथे बि कोन्हे, इंड ही आहे सिंध। उहा जेकॾहिं इंडोनेशिया हुजे त बि सिंधोनेशिया आहे, जेकॾहिं इंडियाना जोन्स आहे उहा बि सिंधियाना जोन्स हुजे। इहो जेको कलर जेको सिंध जो असुलु जेको रंग हूंदो आहे इंडिगो हो था चवनि, वाह इहो जेको नीरो लॻभॻि जेके मां कपिड़ा पाता अजरक ते जेको विचो नीरी फुली वारो नीर, इहो तव्हांखे ॿुधाए इहो इंडिगो छा आहे? इहो आहे सिंध जो इंडिगो, सिंध जो। त उहो जेको सॼी दुनिया जा इहे वॾा जेके ॾाहा आहिनि, इहे अची बीठा आहिनि यार। ॿोलियुनि जी जेका माउ ॿोली आहे उहा प्रोटो इंडो ॿोली आहे। प्रोटो पुराणी अवाइली, पाण ठेठ सिंधीअ में ॻोठाणी ज़ाइफ़ा वारी ॿोलीअ में ॻाल्हायूं पारूथी, प्रोटो पारूथ, पोइ सफ़ा पोइ। हाणे उहो उन ॿोलीअ खे बि पाण सां सांढे दुनिया जहान ताईं पहुचाइणो आहे। टे शयूं, मोहन जो दड़ो, शाह जो रिसालो, ऐं इहा जेका असांजी ॾाॾी थापा, मासी मलूका, चाचो किरड़, नानो सूमर, उहो जेका ॿोली ॻाल्हाईंदा।
उनजे ॿोलीअ खे बचाए दुनिया खे ॾियणो, टे शयूं आहिनि पाण वटि। थी सघे थो चोथीं बि हुजे जेका असां